अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु पाण सिंधी ग्रामर क्लास 2 का 5 जे चौथे हिस्से में ॻाल्हाइण जे लफ़्ज़नि मां 3 नंबर वारे लफ़्ज़ फ़इल बाबति पढ़ंदासीं। फ़इल खे अंग्रेज़ी में वर्ब चइबो आहे ऐं फ़इल जी माना कमु आहे। सिंधी में फ़इल खे कमु चइबो आहे, अंग्रेज़ी में फ़इल खे वर्ब चइबो आहे, यानी कि ओहिड़ो लफ़्ज़ जेको कमु बाबति ॿुधाए, यानी कि कमु ज़ाहिर करे। मिसाल जे तौरु उन में कंहिं न कंहिं तरह सां माण्हू या उन शइ जो एक्शन हुजे, अमल हुजे, उहो मूवमेंट हरकत कंदी हुजे। मिसाल जे तौर ते आउं हिन वक़्तु पढ़ी रहियो आहियां, त पढ़णु हिन वक़्तु मुंहिंजो छा आहे, कमु आहे, यानी कि आउं पढ़ण जो कमु करे रहियो आहियां। या आउं हिन वक़्तु लिखी रहियो आहियां, त लिखणु छा आहे, मुंहिंजो कमु आहे, आउं लिखण जो कमु करे रहियो आहियां। सिधी सही हिन जी वस्फ़ जेका आहे त पाण ईअं पढ़ंदासीं त उहो लफ़्ज़ जो जुमिले में थियण या सहण जी माना ॾेखारे तंहिंखे फ़इल चइबो आहे। उहो लफ़्ज़ जेको जुमिले में हुअणु, करणु, पवणु, थियणु या सहण जी माना ॾेखारे तंहिंखे फ़इल चइबो आहे। हाणे मिसाल जे तौरु जीअं पाण ॻाल्हि करे आयासीं त फ़इल जी माना कमु आहे। जीअं मिसाल जे तौर ते हिते आउं लफ़्ज़ लिखां त साजिद नांग मारियो। त मारियो लफ़्ज़ असांखे इहो ॿुधाए थो त साजिद जेको आहे सो नांग सां मारण वारो कमु पिए कयो, उन वक़्तु दुको हंई पियो, यानी कि हिकिड़ो अहिड़ो कमु पिए कयूं, हुनजो एक्शन जेको आहे त हीउ लफ़्ज़ ज़ाहिर कंदो त हुन वक़्तु हिन कयो कमु कहिड़ो पिए कयो, यानी कि हुन मारण जो कमु पिए कयो। त लफ़्ज़ जेको मारियो आहे इहो जेको आहे हिन जुमिले में लफ़्ज़ थींदो फ़इल। अच्छा, उन खां पोइ हाणे पाण सिखंदासीं त हुअण वारा लफ़्ज़ कहिड़ा आहिनि, करण वारा कहिड़ा आहिनि, पवण, थियण या सहण वारा लफ़्ज़ कहिड़ा आहिनि। मिसाल तौरु हुअण वारा लफ़्ज़ आहे, हो, हूंदो, वग़ैरह। अच्छा, उन खां पोइ पाण करण वारा लफ़्ज़ हिते लिखंदासीं। डोड़ियो, अदा फलाणो डोड़ियो पिए त हुन डोड़ण जो कमु कयो पिए, त हीउ करण वारो लफ़्ज़ आहे। उन खां पोइ चढ़ियो, उथण वग़ैरह। सहण वारा लफ़्ज़, सहण वारे लफ़्ज़नि में कुठो, वढियो, कुठो, वढियो ऐं फाड़ियो, चीरियो, फाड़ियो, चीरियो, मारियो वग़ैरह। उन खां पोइ पवण, पियो, पवंदो, पवण, पवां वग़ैरह। उन खां पोइ पाण थियण वारा लफ़्ज़ लिखंदासीं। थियो, थींदो, थिए, थींदा वग़ैरह। जीअं पाण मथे इहो सिखी आयासीं त फ़इल जेको आहे उहो लफ़्ज़ आहे जंहिंमें कमु थिए। फ़इल जी माना कमु आहे, त हुअण वारा लफ़्ज़ आहे, हो, हूंदो, हुआ, आहियूं। करण वारा डोड़ियो, चढ़ियो, जेको कमु कयो, उथणु, घुमियो वग़ैरह। सहण वारा कुठो, वढियो, फाड़ियो, चीरियो, मारियो वग़ैरह। पवण वारा पियो, पवंदो, पवण, पवां वग़ैरह। थियणु, थियो, थींदो, ईअं इलाही सारा फ़इल आहिनि। पर सम्झण जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त फ़इल आहे छा, असांखे उहो लफ़्ज़ 8 लफ़्ज़नि मां उहो लफ़्ज़ आहे। को ॻाल्हाइण वक़्तु असीं जेके लफ़्ज़ ॻाल्हायूं था उन्हनि लफ़्ज़नि जे अंदरि इहे लफ़्ज़ आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो फ़इल आहे जंहिंमां जेको असांखे ज़ाहिर करे थो त मिसाल जे तौरु आउं या असल में जेको आहे बिस्किट खाधो, बिस्किट खाधो, असल में बिस्किट खाधो।
हाणे हिन में जेको असलम आहे, यकीनन अॻु में असीं पढ़िया आहियूं असलम माण्हू जो नालो आहे, इन करे हिन लफ़्ज़ खे उन्हनि ॻाढ़ाइण वारा जेके 8 लफ़्ज़ आहिनि उन्हनि मां इस्म कोठियो वेंदो। जीअं बिस्किट आहे, बिस्किट हिकिड़ो शइ जो नालो आहे त हिन खे 8 लफ़्ज़नि मां इस्म कोठियो वेंदो। पर खाधो जेको आहे खाइणु आहे त हिन खे फ़इल कोठियो वेंदो, छाजे करे खाइण जो उन वक़्तु असलम कमु पिए कयो। जीअं मिसाल जे तौर ते ॿियो जुमिलो पाण चऊं, शहबाज़ कार हलाए थो। हाँ, हिन में जेको लफ़्ज़ कार आहे इहो इस्म आहे, शहबाज़ इस्म आहे। त हलाए थो, हलाइणु छा आहे उनजो कमु आहे। उन वक़्तु जेको शहबाज़ कमु कयो पिए उहो हलाइण जो कयो पिए, इन करे हीउ लफ़्ज़ असांखे ॿुधाए थो त हिन ड्राइव पे कई कार खे। हीउ लफ़्ज़ असांखे ॿुधाए थो त हुन मुंहुं ज़रिए बिस्किट जेको आहे खाधो पिए, यानी हुन खाइण जो कमु कयो पिए। हुन वक़्तु जेको अमल हो, हुनजो एक्शन हो, कमु हो, उहो जेको सो उहो खाइण जो। इन करे एक्शन वर्ड्स चइजे हिननि खे फ़इल माना उहो लफ़्ज़ आहे जेको जुमिले में जेको कम जी निशानदेही करे उनखे फ़इल चइबो आहे। यानी की कंहिं बि शइ जी मूवमेंट हरकत जेका आहे सा उनखे कंहिं न कंहिं लफ़्ज़ सां सुञातो वञे थो। हिन वक़्तु माण्हू डोड़ी रहियो आहे या ॿार डोड़नि था, त यानी था मां मुराद त शायदि उहे हर वक़्तु डोड़नि था, पर लफ़्ज़ डोड़ण मां मुराद इहो आहे त उहे डोड़ण जो कमु कनि पिया। हाणे डोड़ण मां खां पोइ असांखे लफ़्ज़ इहो ख़ाको जोड़ींदो असांजे ज़हन में त उहे जेके आहिनि से पंहिंजे पेरनि ते तेज़ तेज़ पंधु करे रहिया आहिनि। हाणे माना ईअं असल अहिड़ो लफ़्ज़ जेको माण्हू जे कुझु करण जो, कुझु माना मूवमेंट जो जेको आहे सो उन मां निशानदेही करे उनखे फ़इल चइबो आहे। ऐं वीडियो यकीनन तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आयो त वीडियो खे शेयर कजो ऐं ईंदड़ वीडियो में पाण चोथों नंबर वारे लफ़्ज़ खे सिखंदासीं। वीडियो पसंदि आई हुजे असां सां गॾु रहिजो, चैनल खे सब्सक्राइब कजो। अव्हां जी वॾी महिरबानी।